सिजावल मावा के ख़बर ॾींदा हलूं। शीतलदास कोहिस्तानी जी रिपोर्ट मुताबिक़ सिजावल ज़िले जे तारीख़ी क़दीमी लाइब्रेरी जी ओल्ड बिल्डिंग खे ख़तरे जा सायरन ॾियण लॻी। कंहिं बि वक़्तु धमाके सां किरी जानी नुक़सान जो इम्कान थी सघे थो। सिजावल में क़ाइम तारीख़ी हाजी अब्दुल अज़ीज़ मेंद्रो पब्लिक लाइब्रेरी 65 साल पुरानी इमारत ज़बूनाल थी वई आहे। उन सिलसिले में इंचार्ज लाइब्रेरियन ज़ाहिद अज़ीज़ मेंद्रो ॿुधायो त मुंहिंजे वालिद मरहूम हाजी अब्दुल अज़ीज़ मेंद्रो जी लातआदत कोशिशुनि सां 71,000 नायाब क़ीमती किताबनि सां मालामाल करे लाइब्रेरीअ खे क़ाइम दाइम रखियो, जिते 55 सालनि खां शहरी अदबी सहाफ़ी ऐं शागिर्द अची मुतालो कनि था। तारीख़ी पब्लिक लाइब्रेरी जी पुरानी बिल्डिंग जी हालत ॻणती जोगी आहे। उन चयो त हर DC खे इमारत ऐं कमज़ोर चौदीवारी जो मुआइनो करायो आहे, पर अञा ताईं पब्लिक लाइब्रेरी जी इमारत तमीर नथी कई वञे। नए आयल डिप्टी कमिश्नर ज़ाहिद हुसैन रिंद खां सिजावल शहर जे रहवासियुनि, अदबी संगत जे अॻुवान शहरी इताद यूसुफ सिद्दी, अयाज़ आमिर शेख, फरीद गुल शाइर, मौलवी अनवर सुमरो, महमद खान बारन, निसार अहमद मेमन, आज़म उमरानी, सिराज लोहार, मौलवी अशरफ मेमन ऐं ॿियनि अॻुवाननि मुतालबो कयो त सिजावल जी क़दीमी लाइब्रेरी जी ओल्ड बिल्डिंग नए सिर तमीर कराए ॾिनी वञे।